अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ ऐं फज़लुर रहमान क़ौम जो लुटियलु नाणो वापसि कनि त सुभाणे ई इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान अपोज़िशन खे मशरूत आछ कंदे चयो आहे त इस्तीफ़ा लाइ जुरियत ऐं किरदार जी ज़रूरत हूंदी आहे। 31 डिसंबर खां पोइ 31 जनवरी बि गुज़री वई, पर इस्तीफ़ाऊं न आयूं। पार्लियामेंट जे मज़बूतीअ सां ई जमहूरियत सगारी थींदी। वज़ीर पार्लियामेंट में हाज़िरी यकीनी बणाइनि। वज़ीरनि खे मिलियल वाधू सिक्योरिटी वापसि वरिती वञे। इस्तीफ़ाउनि ऐं लॉन्ग मार्च ते PDM में इतफ़ाक़ आहे। बिलावल बेइतमादीअ जी रिथ ऐं इन हाउस तब्दीलीअ जी ॻाल्हि कई त गौर थींदो। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त असांजो इस्तीफ़ाऊं ईमानदार माण्हुनि जहिड़ियूं न हूंदियूं। स्पीकर घुराए त गुम थी वञूं, थोरो सब्र करियो, ॿुधाईंदासीं त इस्तीफ़ाऊं छा थींदियूं आहिनि। 4 फरवरीअ ते PDM सरबराही इजलास में इस्तीफ़ाउनि जे तरीक़े बाबति बि फ़ैसिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म कहिड़ा पैसा वठणु चाहे थो, पहिरियां सबूत पेश करे। पीपुल्स पार्टी अॻुवान कमर ज़मा कायरा चयो आहे त लतीफ़नि ते कहिड़ो रद्द अमल ॾिजे। इमरान ख़ान ॿियनि खे बदकिरदार चवंदो रहंदो आहे। ॿुधाए त असांखां कहिड़ा पैसा घुरी रहियो आहे, को सबूत त साम्हूं रखे। वक़्तु अची वियो आहे त पाकिस्तान ऐं भारत वालारियल कश्मीर जो मसइलो कश्मीरियुनि जे ख़्वाहिश मूजिबि हल कनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त हिन वक़्तु हर तरफ़ अमन जो हथु वधाइण जी ज़रूरत आहे। असांजे अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झियो वञे। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ISPR मूजिबि PAF अकेडमी असगर ख़ान GD पायलट्स जे पासिंग आउट तक़रीब में शिरकत कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻाइण जो इफ़्तिताह करे छॾियो। इस्लामाबाद में हेल्थ वर्कर खे कोरोना वैक्सीन लॻाए इफ़्तिताह कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोरोना वैक्सीन खे बराबरीअ जे बुनियाद ते विरहायो वेंदो। पहिरें मरहले में फ्रंट वर्कर्स ई तरजीह आहिनि। चीन पारां पाकिस्तान खे तोहफ़े में ॾिनल कोरोना वैक्सीन जा 98,000 डोज़ इस्लामाबाद खां कराची पहुचाया विया। निजी उॾाम ज़रिए कोरोना जा वैक्सीन खे कोल्ड स्टोरेज मुंतक़िल कयो वियो। सिंध में सुभाणे हेल्थ वर्कर्स खे वैक्सीन लॻाए मुहिम जो इफ़्तिताह कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो मोबाइल फ़ोन हैक थी वियो। सुप्रीम कोर्ट पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे फ़ोन तां गुमराह कंदड़ पैगाम जारी थी सघनि था। पैगामनि खे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो बयान न सम्झियो वञे। वफ़ाक़ी काबीना CPEC बाबति कमेटीअ जे 26 जनवरी वारनि फ़ैसिलनि ऐं ECC जे 28 जनवरी वारनि फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इमरान ख़ान चयो आहे त कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ अवालतियूं तय करे छॾियूं आहिनि। वैक्सीन बिना फ़र्क़ जे लॻाई वेंदी। सेनेट चूंडू ओपन बैलेट कराइण बाबति सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद दलील ॾींदे चयो आहे त ओपन बैलेट लाइ 2006 में ॿिनि अॻुवाणनि वज़ीर आज़मनि में बि ठाह थियो हुयो। सेनेट इलेक्शन खां महीनो अॻु ख़रीद ऐं विकिरो जी मंडी लॻंदी आहे। अपोज़िशन चाहे थी त ऐवान में वोट विकिरो करणु ॾिना वञनि। चीफ जस्टिस पुछियो त अपोज़िशन ओपन बैलेट ते मुतफ़िक़ छो न आहे। अटॉर्नी जनरल चयो त अपोज़िशन 10 साल पहिरियां मुतफ़िक़ हुई, हाणे वाइदो पूरो न करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वज़ीर आज़म जो अवाम सां ॻाल्हि ॿोल जो मक़सदु संदन मसइलनि जी निशानदही ऐं उन्हनि जो हल आहे। ट्वीट कंदे शिबली फराज़ चयो आहे त टेलीफोन ज़रिए अवाम खे सिधो सवाल करणु ऐं हुकूमत खे अवामी तजवीज़ुनि मां फ़ाइदो वठण जो मौक़ो मिलंदो। कराचीअ जे गार्डन हेडक्वार्टर वटि फायरिंग में औरत समेत मारिजी वियल 4 ॼणनि जे पोस्टमार्टम मुकमल रिपोर्ट मूजिबि मुस्कान ऐं आमिर सैनीअ खे मथे में गोलियूं लॻण सबबि फ़ौत थिया ऐं सदाम ऐं संदसि ॿिए दोस्त इस्पताल में दम ॾिनो। वाक़िए जा CCTV फुटेजिस बि साम्हूं अची विया। फुटेजिस में कार ते फायरिंग कंदड़ हथियारबंद मोटरसाइकिल ऐं रक्षा ते सवार नज़र अची रहिया आहिनि। पुलिस मूजिबि वाक़िए जो कारण ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। नवाबशाह इलाइक़े जे भंगवार कॉलोनीअ जे रहवासी मज़दूर मोहम्मद ख़ान भट्टी प्रेस क्लब नवाबशाह पहुची 15 सालनि जे ज़हनी तवाज़न विञायल पुट वकार भट्टीअ जो फोटू हथ में खणी मीडिया अॻियां धाईंदे चयो आहे त अॻु बि केतिरा ई दफ़ा ज़हनी तवाज़ुन ठीकु न हुअण करे गुम थी चुको आहे ऐं माण्हू खेसि घर पहुचाए वेंदा आहिनि, पर हिन दफ़े 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि ख़बर न आहे काॾे हलियो वियो आहे।
वकार के साई रंग जा कपड़ा पातल आहिनि ऐं संदसि कमीज़ जे पुठियां मुंहिंजो फ़ोन नंबर लिखियल आहे, जंहिं ते हुन चयो त असां ॾाढा परेशान आहियूं। जंहिं ते पोरियत पुलिस इंतज़ामिया अवाम ऐं समाजी तंज़ीमुनि खे अपील कई आहे त संदन पुट ॻोल्हाइण में मदद कनि। जेको असांजी मदद कंदो असां हुन जा हमेशह लाइ दुआगू रहंदासीं। नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां काज़ी अहमद जे रहवासन अब्दुल कादिर ऐं गुलाम मुस्तफ़ा खोसो पंहिंजे रिटायर्ड भाउ फ़ौजी गुलाम रसूल खोसो ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त गुलाम रसूल खोसो फ़ौज मां रिटायर्ड थियण खां पोइ असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हर वक़्तु घर में जहिड़ो करे थो ऐं मारण जूं धमकियूं पिणु ॾिए थो ऐं पाण खे धक हणी असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए थो। जंहिं ते हुननि मुतालबो कयो आहे त भाउ ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन पारां सदर मोहम्मद अशरफ डायरी अरशद दाऊदी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी मुतालबनि जी मञता लाइ सिंधी स्कूल खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। जंहिं ते हुननि लोअर स्टाफ जे मुलाज़मनि जूं पघारूं बंदि पियल आहिनि, जेके अञा ताईं न ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं करे मुलाज़मनि जा बचा फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहिनि। जंहिं ते हुननि चयो त असांजा जाइज़ मुतालबा फौरी तौर मञिया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।